खैरपुर नाथन शाह रिपोर्ट खादम सोडर मूजिब हारिन के हक लाइ पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के हुक्म तहत MNA लगारी हाउस सीता खां MNA अरफान जफर लगारी PP सिंध काउंसिल के मेंबर कंवर खान लगारी और PT के पार्टी के सीनियर अगवान नूर मोहम्मद चांडियो, मीर मोहम्मद जामरी, सईद अहमद और हारिश ओडी की अगवानी में सवें गाड़ी के काफ़िले में कैनशाह का दादू तरफ रवाना। उन मौके ते मीडिया से अरफान जफर लगारी ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त PTI हुकूमत पंहिंजी नाअहली जे करे अॼु हारिन ऐं मज़दूरनि जी महांगाई सबबि जीअं जंजाल करे छॾियो आहे। हारिन खे सही वक़्त ते बाण नथो ॾिनो वञे। सिंध जे डंपर फसल खे हथ सां नुक़सान पहुचाए हारिन खे ख़ुदकशी करण ते मजबूर करे रहिया आहिनि। हिन चयो त अगर हारिन खे यूरिया बाण ऐं ॿियूं ज़री दवाऊं न ॾिनियूं वयूं त मुल्क मुआशी तौर ते तबाही के किनारे पहुची वेंदो, जंहिं सबबि मुल्क में बुख ऐं बदहाली सबबि हारिन जो मुआशी क़त्ल आम थी वेंदो। हुन वधीक चयो त असीं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबान जे अज़म खे वर्जाईंदे सिंध हारिन मज़दूरनि जे हक़ तलफ़ी ॾियण ते कॾहिं बि ख़ामोश नथा वेही सघूं।